भारत को मई के महीने में जो इबरतनाक शिकस्त दिलवाया गया, जंग के मैदान में 7 उनके जहाज गिराए थे पाकिस्तान ने, उनको एक मिलिट्री ढांचे पे इबरतनाक शिकस्त दिलवाए थे कि पाकिस्तान इस जंग के बाद पाकिस्तान का जो स्टैंडिंग है आलमी दुनिया में वो आपके सामने है। और जो भारत का है, मोदी अपना मुंह छुपा रहा है दुनिया से, चाहे वो यूनाइटेड नेशंस का कोई प्रोग्राम हो या आसियान का कोई कॉन्फ्रेंस हो, वो बुज़दिल डरपोक अब हार गया है, अब वो नहीं जा सकता है। माज़ी में आज़ाद कश्मीर में पीपी जो मैंडेट खसे कठपुतली खे वज़ीर आज़म बणावियो। पीपी आज़ाद कश्मीर में सियासत के बहाल कयो आहे। भारत के हक़ जी जंग में इबरतनाक शिकस्त ॾिनी। मोदी सरकार जंग में हारायो, कश्मीर खिलाफ़ साज़िश में हाराइजी वेंदो। पीपी चेयरमैन जो आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म जी हलफ बरदारी तकलीफ़ के ख़िताब। सिस्टमैटिक पीपल्स पार्टी कश्मीर के अवाम जो रिश्तो जिन पीढ़ियुनि खां आहे, क़ाइदे अवाम खे गिरफ़्तार लिखो थो। पीपल्स पार्टी जो बुनियाद लाहौर या लाड़काणे जे करे न, कश्मीर जे अवाम जे करे रखियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सूरत में शहीद भुट्टो जो किरदार रहियो, जेतिरो सियासी शऊर कश्मीर जे अवाम में आहे एतिरो कंहिं में न आहे। आज़ाद कश्मीर जे अवाम खे OIS जो मेंबर बणाइणो आहे। कश्मीर जे अवाम जे मसइलनि खे फैसल मुमताज़ खे हल करणो आहे। आज़ाद कश्मीर के नए चुनियल वज़ीर आज़म राजा फैसल मुमताज़ राठौर उहिदे जो हलफ खणी वरितो। आज़ाद कश्मीरी कानून साज़ असेंबली के स्पीकर फैसल मुमताज़ के 16 लीडर ऑफ द हाउस के हथ से हलफ खणायो। हलफ बरदारी तकरीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो, ज़रदारी फरियाद जालपुर, गवर्नर KP फैसल करीम कुंडी ऐं ॿियनि जी शिरकत। आज़ाद कश्मीर के नए वज़ीर आज़म चयो आहे त अवाम जे एतमाद ते पूरो लहण जी भरपूर कोशिश कंदासीं। पार्टी क़यादत समेत मुस्लिम नून जी क़यादत जा थोरा मना। सिक्योरिटी फोर्सेस जो क़त्ल ख़वारिज खिलाफ बधारदार कार्रवाई। भारतीय महत याफ्ता क़त्ल ख़वारिज जा 15 दहशतगर्द मार थी। ISPR मौजूद सिक्योरिटी फोर्सेस 15 ऐं 16 नवंबर के विच वारी रात जिया खान जे इलाइक़े कराची में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। खारजन जे अॻुवाण आलम मसूद समेत 10 दहशतगर्द मारिजी विया। उते वज़ीरिस्तान जे इलाइक़े दत्ताफिल में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 5 दहशतगर्द ॿिड़ा। ISPR चवण आहे त दहशतगर्दी खिलाफ़ मुहिम वक़्त ताईं जारी रहंदी जेसिताईं वॾे सरपरस्ती हेठि थींदड़ दहशतगर्दी जो मुकमल तौर ते ख़ात्मो न थी वञे। सदर आसिम ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस जी वाखाण। सदर आसिम ज़रदारी चयो मुल्क मां परॾेही हिमायती दहशतगर्दनि जो मुकमल ख़ात्मो क़ौमी इतफ़ाक़ के राय सां जारी रहंदो। भारतीय स्पॉन्सर्ड क़त्ल ख़वारिज जे कारिंदनि जो मारिजण सिक्योरिटी फोर्सेस जी हिकमत अमली जो सबूत आहे। ताबसंदी दहशतगर्दी खिलाफ़ क़ौमी इतफ़ाक़ के राय में रंडक विझण लाइ कंहिं बि सतह ते सियासी चाल या ध्यानु हटण जी कोशिश बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म चयो त अज़म इस्तेहकाम तहत सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी खिलाफ़ वॾियूं कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त बहादुर सिक्योरिटी फोर्सेस हिकु भेरो ॿीहर भारतीय हिमायती दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणायो आहे। ख़िते जी खुशहाली असांजो गॾियल हदफ़ आहे। SCO मेंबर मुल्कनि जे विच में मुनज़िम राब्ता निहायत अहम आहिनि। SCO ख़िते में मुआशी खुशहाली जो बुनियाद रखियो। नायब वज़ीर आज़म वॾे वज़ीर सागदार मॉस्को में शंघाई सहकारी तंज़ीम जी सरबराही काउंसिल जे इजलास खे ख़िताब कयो। संदसि चवणु आहे त हू SCO कॉन्फ्रेंस कोठाइण ते रूस जे वज़ीर आज़म खे मुबारक ॾिए थो। कराची में ईंदड़ हफ़्ते खां डबल डेकर ऐं नयूं EV बसूं हलाइण जो फ़ैसिलो। सिंध जे ॿियनि ज़िलनि में पीपल्स बस सर्विस जा नवां रूट शुरू कया वेंदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो। केस येलो लाइन BRT ऐं रेड लाइन BRT जे तरक़ियाती कमनि में अघु भराई बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। शर्जील मेमन चयो त उमेद आहे त डबल डेकर बसूं ऐं नयूं EV बसूं ईंदड़ हफ़्ते कराची पहुची वेंदियूं।
सेक्रेटरी के चूंडण जी जिम्मेवारी ॾियण आईनी कानून सां टकराव में आहे। इलेक्शन कमीशन खे पाबंद नथो करे सघिजे त लोकल गवर्नमेंट इलेक्शन यूसी सेक्रेटरी जी जिम्मेवारी हुजे। इलेक्शन कमीशन जी ॿधाई में चयो वियो त यूसी सेक्रेटरी सरकारी ऑफिस जी तारीफ़ ते पूरो नथो लहे। यूसी सेक्रेटरी खे प्रिजाइडिंग ऑफिसर मुक़ररु नथो करे सघिजे। चूंडबल उन्हनि ऑफिसर ज़रिए थींदो जिन जी मुक़ररु इलेक्शन कमीशन जी नोटिफिकेशन ज़रिए थींदी। पेशावर किले में फ्रंटियर कोर खैबर पख्तूनख्वा ॾखण पारां क़बाइली अॻवाननि जो जिरगो मुनक़िद। FCKP ॾखण पारां कोठाल जिरगे में खैबर ज़िले जे क़बाइली अॻवाननि जी वॾेनि में शिरकत। जिरगे में अमन अमान जी सूरतहाल ते बहस कयो वियो। शिरकत कंदड़ खैबर ज़िले में जटादार अमन खे मज़बूत करण जे लाइ गॾियल हिकमत अमली ऐं इस्ताइती क़दमनि ते मुतफ़िक़ खैबर ज़िले जी क़बाइली अॻवाननि हर शोबे में सिक्योरिटी फोर्स सां मुकमल सहकार जी ख़ातिरी कराई। हमास ॿियनि फ़लस्तीनी मज़ामती ग्रुपनि ट्रम्प जे गज़ा मंसूबे जी हिमायत में इस्लामती काउंसिल में ठहराउ खे रद्द करे छॾियो। हमास जो चवणु आहे त गज़ा ते इस्लामती काउंसिल जो ठहराउ फ़लस्तीनी जे हक़नि ऐं मुतालबनि खे पूरो नथो करे। हीउ ठहराउ गज़ा ते आलमी सरपरस्ती लाॻू करे थी। गज़ा में आलमी फ़ौजी मुक़ररी उन खे गैर जानिबदार रहण न ॾींदी। गज़ा में इंसानी इमदाद जो इंतज़ाम गॾियल क़ौमुनि जी निगरानी हेठि फ़लस्तीनी इदारनि हवाले कयो वञे। पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर आज़ाद फ़लस्तीनी रियासत क़ाइमु करण जो मुतालबो करे छॾियो। सलामती काउंसिल में पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार ख़िताब कंदे चयो पाकिस्तान गज़ामंद मंसूबे जे ठहराउ जे हक़ में वोट ॾिनो। गज़ा चिकताण जे ख़ात्मे जे लाइ ट्रम्प जे गज़ा मंसूबे जी आजियां कनि था। पाकिस्तान जो मक़सदु गज़ा मां इसराइली फोर्सिस खे ॿाहिरि कढणु आहे। कैनेडा जे आलमी सतह ते ख़ालिस्तान जी हिमायत क़ाबिल सबूती जे ज़ालिमाननि क़दमनि खे धकु। कैनेडियन हुकूमत पारां ख़ालिस्तान रेफरेंडम खे ॾिनल क़ानूनी तहफ़्फ़ुज़ मोदी जे ग़ासिब पॉलिसियुनि जी सचाई खे वाइदो करे छॾियो। सिख फॉर जस्टिस मूवमेंट जे अॻवान गुरप्रीत सिंह कैनेडा जे ख़ालिस्तान रेफरेंडम जी बाज़ाब्ता इजाज़त जो ऐलान कयो। संदसि चयो आहे पंजाब खे भारतीय कब्ज़े खां आज़ादु कराइण जे लाइ ख़ालिस्तान रेफरेंडम 23 नवंबर ते ब्लेंगिस स्टेट ओटावा में मुनक़िद कयो वेंदो। हुकूमती इजाज़त कैनेडा जे इतिहाद जी आज़ादी, सियासी शिरकत ऐं जमहूरी अमल जे अज़म जी तस्दीक़ आहे। ऑस्ट्रेलिया सरकार संगी दोहन जे एहतिसाब लाइ अफ़गान तालिबान हुकूमत ख़िलाफ़ नईं पाबंदियुनि जी तजवीज़ कई छॾी। ह्यूमन राइट्स वॉच पारां तजवीज़ जी हिमायत ऑस्ट्रेलिया जी हुकूमत जो चवणु आहे त इंसानी हक़नि जी भरीपिड़ियुनि ते तालिबान ते पाबंदियुनि जे क़ानूननि में तरमीमूं गौर हेठि आहिनि। नवनि क़ानूननि में तरमीमूं अफ़गानिस्तान लाइ मख़सूस मयार मुतारिफ़ कराईंदियूं ऐं क़ानूननि में तरमीमुनि ज़रिए अफ़गानिस्तान ते सफ़री पाबंदियूं लाॻू करे सघंदियूं। ह्यूमन राइट्स वॉच ऑस्ट्रेलिया जे डायरेक्टर चयो त तजवीज़ कयल तरमीमूं तालिबान खे इंसानी हक़नि जी भरीपिड़ियुनि जे लाइ जवाबदार करार ॾियण लाइ अहम क़दम आहिनि। कराची इलाइक़े डिफेंस फेज़ 5 बदर कमर्शियल में फ्लैट मनारी जो भाउ ॾिनल लाश मक़तूला जी सुञाणप सियालकोट वासण 17 वर्ष जी ज़ैनब तौर थी। पुलिस मौजूद नारी जी महीनो अॻु शादी थी। कुझु ॾींहं अॻु कराची में मुड़ुस जी मासी जे घर आई हुई। टर्की में हारी जी न्याणी खे मुबैना तौर विकिरो करण जो इंकशाफ। मुतासिर हारी जो मासूम न्याणी सां गॾु बास ज़मींदार खिलाफ एहतजाज। बास ज़मींदार तरफ़ां 10 वरहनि जी नीगरी जी ज़बरदस्ती रुख़सती जी कोशिश। हारी मोहम्मद हनीफ़ चयो तो ज़मींदार जी ज़मीन ते हादको कंदो हो। ज़मींदार खेसि 2 लख रुपया व्याज ते ॾिना। रक़म वापसि न करण ते ज़मींदार न्याणी खे ख़रीद कयो। ज़मींदार न्याणी खे ॿिए शख़्स खे विकिरो करे छॾी। हाणे ज़मींदार ॿाड़ी जी रुख़सती कराइण थो चाहे। आला अख़्तियारियूं नोटिस वठनि। धरती
आसूं हमारी धरती धरती आ हिंद पंजी धरती 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 वाला माल पंजी धरती लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो हर मारू हितड़े शाद रहे हर मारू हितड़े शाद हुजे शल अमन फिजा आजाद हुजे संकल सुमज धरती आ बस कटके सदकी रहणो बस कटके सदजी रहणो धरती धरती झुंड पंहिंजी धरती गति टीवी सो मीडिया ग्रुप जो सकाफती ॾियारो सिंधी वैद ज़िंदाबाद जी सिरेट मल्हाइण जो ऐलान 7 दिसंबर ते समूरी सिंध में सिंधी वैद ज़िंदाबाद जी सिरेट सकाफती तकरीबूं ऐं रैलियूं मुनक़िद कयूं वेंदियूं। धरती टीवी ऐं सो मीडिया ग्रुप जे तर्जुमान जो चवणु आहे त सिंध जी वैद ज़िंदाबाद जो सिरो सिंध सां प्यार पाबो ऐं एके खे अॻे खां वधीक सगारो बणाईंदो। पाकिस्तान क्रिकेट ने मुल्की T20 सीरीज़ जी पहिरीं मैच में ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ टॉस खटी फील्डिंग फ़ैसिलो। रावलपिंडी में ॾिठल मैच में कप्तान सलमान अली आगा टॉस खटे ज़िम्बाब्वे खे बैटिंग जी दावत ॾिनी। पाकिस्तान ज़िम्बाब्वे ऐं श्रीलंका जूं टीमूं 3 मुल्की सीरीज़ में हिसो वठी रहियूं आहिनि।